इस्लामाबाद जी पुलिस ते इस्लामाबाद जी पुलिस ते JUI जे सदके मातली बदीन बाईपास ते सवे कारकुननि जो धरणे सबबि हैदराबाद बदीन ऐं डिगड़ी समेत टण मोहम्मद खान खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी वई। उन मौक़े ते JUI जे कारकुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु इस्लामाबाद जे पार्लियामेंट लाजिस में जेको पुलिस जे तरफ़ां दहशतगर्दी थी आहे ऐं असांजे MNA खे गिरफ़्तार कयो वियो आहे, असांजे अंसार इस्लाम जे रज़ाकारनि खे गिरफ़्तार कयो उन खां बाद में कायदे मिलत इस्लामिया मौलाना रहमान साहब पूरे पाकिस्तान जे कारकुननि खे हिदायत कई आहे त उहे फ़ौरन इस्लामाबाद पहुचनि ऐं जेके इस्लामाबाद नथा पहुची सघनि उहे पूरे पाकिस्तान खे जाम कनि, रोड ब्लॉक कनि। असां कायदे